الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم كل من عليها فان ويبقى وجه ربك ذو الجلال والإكرام فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر لقد جاءكم رسول من أنفسكم عزيز عليه ما عنتم حريص عليكم بالمؤمنين رؤوف رحيم صدقت يا رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته أجمعين وصل كذلك على جميع الأنبياء والمرسلين والملائكة المقربين وعلى عبادك الصالحين يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل هول من الأهوال مقتحم उजड़ गया वो बाग जिसके लाख माली थे उजड़ गया वो बाग जिसके लाख माली थे जब दुनिया से सिकंदर गया तो दोनों हाथ खाली थे पोखड़ी दई तपोख न दवी दई मुंद चढ़ी पानी भी थी दई पोयरो सुकी थी दई सोक जिते लुणंदो लोक मताओ ते सके संगल अज 24 रबीउल अव्वल 1443 हिजरी 31 अक्टूबर सन 2021 अचर वारे दिहाड़े ते मदरसा दारुल कुरान मदनिया
कंबर शहर में उस्तादुल कुरान हज़रत साईं कारी मोहम्मद आलिम अब्बासी नव्वर अल्लाहु मरकज़हू जी याद में ऐं उनखे ख़राज तहसीन पेश करण जे लाइ हाफिज अली चांद गुरड़ो साहब ऐं साईं जन जा फर्जंदे अर्जुमन हजरत मौलाना साईं कारी अब्दुल अजीज साहब अब्बासी, हजरत साईं कारी अब्दुल हकीम साहब अब्बासी, हजरत साईं कारी अब्दुल हफीज साहब अब्बासी ऐं साईं जा ॿिया फर्जंद कारी अब्दुल कयूम साहब उन जे याद में ही प्रोग्राम रखियो वियो आहे। असां दुआ था कयूं त अल्लाह तबारक व तआला हज़रत साईं कारी साहब रहमतुल्लाह अलैह जे दर्जात खे बुलंद फरमाए। उस्तादुल कुरान साईं कारी मोहम्मद आलिम साहब जी शख्सियत तव्हां खां वाक़ुफ़ आहे, कंहिं तारुफ जो मोहताज न हुयो। शफीक उस्ताद, मेहनती उस्ताद, जंहिं कुरान पाक जी एडी खिदमत कई जो सिंध बलोचिस्तान पंजाब बल्कि पूरे पाकिस्तान में ऐं ॿाहिरनि मुल्कनि में भी उस्ताद साईं जा शागिर्द हुया आहिनि। जंहिं कुरान पाक जी तालीम के आम कयो, तजवीद के आम कयो। मां त सिंध बलोचिस्तान में घुमंदो आहियां, वो शहर मां के नजर न आयो आहे जिते साईं जा शागिर्द न हुजनि। हज़रत साईं कारी मोहम्मद आलिम साहब इंतहाई शफीक हा, मुझे मता त एडा मेहरबान हा। पंहिंजनि पुटनि वांगुरु मूंखे ॾिसंदा हुआ ऐं मां त हिकिड़ो नाचीज़ आहियां। जॾहिं जलसो थींदो हो हज़रत साईं कारी साहब रहमतुल्लाह अलैह मुंहिंजा मुरब्बी, मुंहिंजा मुर्शिद, मुंहिंजा मुहसिन, मुंहिंजा उस्ताद मेहराब में वेही करे मां नाचीज़ जो वाइस ॿुधंदा। एॾियूं उन जूं शफ़क़तूं हूंदो हो जीअं साईं खे ॿिया पुट हा, मां बि ॼण उन जाइ ते पुट हुयुसि। मुत्तकी ऐं परहेज़गार त एॾा हा ऐं क़ुरान पाक सां उनजी एॾी लगन ऐं एॾो प्यार हो जो असां नंढड़ा हूंदा हुआसीं कंबर शहर में ख़तम पढ़ाइण ईंदा हुआसीं, पोइ साईं ॾे वेंदा हुआसीं, ॾिसंदा हुआसीं त हमेशह सॼो ॾींहुं अल्लाह जे क़ुरान जी तिलावत कंदा। हिते बि जॾहिं ईंदा हुआसीं ॾिसंदा हुआसीं रुगो वेठा क़ुरान पढ़ाईंदा हा। 12 थी वञनि, रात जा 12 थी वञनि, ॾींहं जा 12 वेठा ई हूंदा हा। उनजी ज़िंदगीअ में थोड़ी तकलीफ़ आई, ये दुनिया जी थोड़ी तकलीफ़ आई। अल्लाह ताला इन्हनि माण्हुनि खे छाणे करे सफ़ा साफ़ करे अल्लाह ताला मरण खां बाद सिधो जन्नत में मोकिलियो। साईं जॾहिं अस्पताल में हा, मां पुछण वियुसि, ज़ियारत करण वियुसि त बीमारी के सबब मां साईं जो चेहरो ॾिठो। वरी जॾहिं तव्हां पाण अंदाज़ो लगायो तव्हां भी जनाज़े खां बाद में चेहरो ॾिठो हूंदो त हुनजो चेहरो अहिड़ो हो जीअं जन्नतनि जा चेहरा हूंदा। ऐं अव्हांखे इहा भी ख़बर मिली हूंदी त जॾहिं साईं जो रूह परवाज़ पियो थिए त अस्पताल जे अंदर सॼे कमरे में खुशबू फैलजी। अस्पताल वारा हैरान थी विया।
मां के इहा बि ख़बर पई त साईं जे कब्र मां बि खुशबू पई अल्लाह जा वली साईं कारी मोहम्मद आलिम साहब नवर अल्लाह मरकदहू असां को विछड़ियो जरूर आहे पर विसरियो न आहे ऐं उहे पंहिंजी ज़िंदगीअ में पंहिंजनि पुटनि खे पढ़ायो ऐं सभु अल्लाह जी महिरबानी सां क़ुरान जा हाफ़िज़ ऐं आलिम ऐं बहितरीन कारी सुठा कारी सुठा आलिम सुठा मेहनती साईं मोहम्मद आलिम साहब जेको ही बाग रखी वियो उन बाग जी आबियारी करण जे लाइ उन जा बचड़ा पोइ मौजूद आहिनि इंशाअल्लाह क़यामत जे सिज जुबड़ ताईं ही इदारो दाइम ऐं क़ाइम रहंदो समझो इंशाअल्लाह दोस्तों अज साईं कारी मोहम्मद आलिम साहब जी कब्र जन्नत जो बाग हूंदी उन जो एॾियूं महिनतूं एॾियूं कोशिशूं अल्लाह केतरा कुरान जा हाफिज़ों ने फारिग किया अलहम्द खां वन्नास ताईं बिन मदरसन मां पढ़ी वरी साईं जी तजवीद सिखिया उहे त अलाए हज़ार जे तादाद में हा मुझा मोहतरम दोस्तों मौत हर हाल में अचणो मौत आहे हिकिड़ी पुल मोहिब के पंहिंजे महबूब सां मिलाइण मौत ईंदो जेको भी नफ्स आहे न उन ते मौत ज़रूर ईंदो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत हर नफ्स के मौत जो ज़ाइक़ो चखणो सब मरण मिलणो न आहे आसमान ते मौत ईंदो ज़मीन ते मौत ईंदो सिज ते मौत ईंदो सितारनि ते मौत ईंदो माण्हू मरंदा सब को भी न बचंदो खुदा जी ज़ात जो कसम आहे अल्लाह कुरान में फरमाए तो कुल्लु मन अलैहा फ़ान हर शइ फना थींदी पर माण्हू मरे त को चङो थी मरे एकड़ा एड़ा मानू हूंदा जेके मरी वेंदा आहिनि जो नाम अमाल भी सील थी वेंदो आहे एकड़ा एड़ा मानू हूंदा आहिनि जेके दुनिया जो जहां तक छॾे वेंदा आहिनि पर उनजो नाम अमाल खुलंदो खिलियो पियो हूंदो आहे जो मलाइका उनखे नाम अमाल में पिया नेकियूं लिखंदा जीअं साईं कारी मोहम्मद आलिम रहमतुल्लाह उनजे नाम अमाल में नेकियूं में लिख जल्दी वाला केतरा शागिर्दन उन शागिर्द कढिया सिलसिलो खुटण जो ही ना क़यामत तक नाम अमाल में मलाइका नेकियूं पिया लिखंदा पर मौत नहीं दो मौत में नो ना मरंदा फरमाई त कुल्लु मन अलैहा फ़ान सोना हर शइ फना थींदी को भी न बचंदो इज़ा समाउ शक़्क़त आसमान ते मौत ईंदो आसमान फाटी पवंदो इज़ा समाउ फ़तरत व इज़ल कवाकिबु तसरत आसमान ते मौत सितारनि ते मौत छणी किरी पवंद इज़ा शम्सु कुव्विरत व इज़ा नुजूमु कदरत व इज़ल जिबालु सुय्यरत व इज़ल इशारु उत्तिलत व इज़ल वुहूशु हुशिरत व इज़ल बिहारु सुज्जिरत सिज ते मौत ईंदो आसमान ते मौत चंड ते मौत सिज ते मौत सितारनि ते मौत जबलनि ते मौत समुंड ते मौत दरिया ते मौत सबरी ते मौत ईंदो फरमाईंदा यौम तुबद्दलुल अर्ज़ु गैरल अर्ज़ि वस्समावात व बरज़ू लिल्लाहिल वाहिदिल क़हार
मखर सोना जमीन ते मौती दो जमीन तब्दील थी भी जमीन ही दी आसमान करीब दो वड्डो धमाको थी दो को भी न बचंदो अल्लाह तो फरमाए दुनिया वारो दुनिया में ता धमाका घणा बुधा खुद पर वड्डो धमाको थी दो वड्डो धमाको थी दो फरमाइंदा या अय्युहन्नास तक़ू रब्बकुम इन्न ज़लज़लत अस्साअति शैउन अज़ीम यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अर्ज़अत व तज़अु कुल्लु ज़ाति हम्लिन हम्लहा व तरा अन्नास सुकारा व मा हुम बिसुकारा वलाकिन्न अज़ाबल्लाहि शदीद। ओ इंसानो वडो धमाको थींदो वडो ईंदो काॾे विया नबी काॾे विया पीर काॾे विया बुजुर्ग काॾे विया इमाम सब वया बादशाह वया पीर वया मीर वया फकीर वया नबी वया लौलाक जो सरदार मदीने जो मीर आमना जो लाल जंहिंजे करे सॼी दुनिया ठही लौलाक लमा ख़लक़तुल अफ़लाक ओ मुझा सोना तोखे पैदा न करिया हां त कंहिंखे भी पैदा न करिया हां चओ सुभान अल्लाह सॼो जान मुझे सोने जी सॼी बी रिवायत में आ तोखे पैदा न करिया हां त मां रब भी ज़ाहिर न थिया छो आसमान तुझे करे जमीन तुझे करे जबल तुझे करे वन तुझे करे नबी तुझे करे पैदा करे मुझा सोना सजो जहान पैदा करे मां रब भी ज़ाहिर थी पयो दुनिया जे जहान के पैदा कर वारी ज़ात अल्लाह जी वो सोनो नबी जंहिंजी उम्र 63 साल खुदा जी ज़ात जो कसम जे दुनिया में कंहिंखे रहण जो हक़ थिया अग में वो मदीने जो मीर रह गया रब ने फरमायो जिब्रील ए महीनो रबियुल अव्वल जो इन महीने में मुझे साईं जी विलादत भी आ गए वफात भी आ गए विलादत जी तारीख मुकर्रर न है वफात जी तारीख मुकर्रर विलादत जी तारीख दे इख्तिलाफ केदा चौन 7 केदा चौन 8 केदा चौन 17 अल्लाह पर जने मुझे साईं दुनिया में बुरको मंडो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने ओ वाजो रोज वारा होया मुझे साईं जा हिकड़े रात देखिन बीबी वट बी रात देखिन बीबी वट अल्लाह अल्लाह आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रोज मुसद आए न यौम आइशा आशा जो करे वारो अल्लाह अल्लाह बिन बीबी ने समझो हुजूर जो आशा सा वडो प्यार ताजे करे बीबी ने सगोर ने आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चयो साईं तवा वनो आशा बीबी दे हुजूर चयो ठीक असा पंहिंजा बार माफ कया से हुजूर फरमायो आशा ने न्यापो मोकिलियो आशा साईं ने न्यापो आयो अम्मारे साईं जन जो तव्हां वट पिया जन अल्लाह अल्लाह अम्मा आशा फरमाईंदी मुंहिंजो साईं मूंॾे अचनि पिया मां कमरे जी सफ़ाई कई मां बिस्तरो लगायो अयां जो ॾिसां त मुंहिंजो साईं अचनि पिया पर मुंहिंजे साईं जी तबियत तमाम कमजोर बिन साहब सगोर जे टेक ते अचन हुजूर आया अम्मा आशा फरमाए थी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे कमरे में आया आओ हुजूर जो
आखिरी वक्त नबी अलैहिस्सलाम के 29 तारीख सफर जी ते बुखार दो 13 ॾींहं बुखार हलो इन बुखार वाली हालत में 17 नमाज़ों हजरत अबू बकर सिद्दीक के चयो पढ़ायो सहाबा जो या रसूल अल्लाह सही नमाज जो टाइम थी वियो जमात जे इंतजार में हुजूर फरमायो मुरू अबू बकर वलयुसल्लि बिन्नास हुजूर फरमाया मुझे अबू बकर के चओ तो माण्हुनि खे नमाज पढ़ाए अम्मा शादी से रकीकुल कल्ब मुझे बाबू दिल जो नरम रोंदो असद ताजे मुसल्ले दे नबी सही उम्र के चो से पान फरमायो ता औरत जो गम नाए पान फरमाए मुरू अबू बकर ने फलयुसल्लि बिन्नास मोहब्बत से जो सुभान अल्लाह आजा तो साईं फरमाया अबू बकर जो नमाज सैयदना अबू बकर सिद्दीक मदीने जे मीर जे मुसल्ले जे बीठो सहाबा पोया बीठा अली समेत साईं दरवाजे में दरिया में ये बीठो हुजूर जो ॾिठो त मुझे साईं जा सब सहाबा वॾे मोहब्बत सां सोणे अबू बकर सिद्दीक जे पोयां नमाज़ पिया पढ़ ॾाढा ख़ुश ॾाढा 17 नमाज़ हुजूर जी वफ़ात हिन महीने में थी आ तारीख लिखण वारा कोना बस सियादा चवंदा 17 तारीख ते जावा को तो 8 तारीख ते मुझे पीर जे पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी महबूब सुभानी कुतुब रब्बानी शेख यज़दानी वलियन जो वली पंहिंजे किताब में लिखे दो 10 मुहर्रम के एजाज़ न करे मिलियो छो त मिठड़े मोहम्मद करीम जी विलादत 10 मुहर्रम ते थी आ उन साईं ते हाणे अंदाज़ो लॻाए इख्तिलाफ थी वियो पर जॾहिं साईं जन दुनिया मां बुरको मटिंद कमर जा मुसलमानों थोरो जागो ट्रिपल जी नमाज ते जलसो हल कया अल्लामा नासिर मामू साहब आयो तो दुआ घुराए न त पोइ हिते खैर कंदो जागो त पोइ सुभान अल्लाह न था चओ आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तारीख में जमन में इख्तिलाफ वफात में न लिखण वारा 12 रबीउल अव्वल सूमर जो ॾींहुं शहर मदीनो हुजरो अम्मा आशा जो अम्मा आशा फरमाई थी मां जो ने यारन खां पुछंदो इख्तिलाफ न माज़रत सां बाऊ बदी तहां जो 12 रबीउल अव्वल ते ट्रपा तो कुड था चंगा भला ट्रपा कुड उन्हनि खां पुछां थो तव्हां रोड ते जो वञो त ख़ैर मुस्लिम तव्हां को जो पुछंदो मुसलमानो छा था कयो तव्हां जवाब ॾींदव त असां ख़ुशी था मल्हायूं थोरो सम्झो मदरसा खुशी दा मनायो शादी खुशी दा मनायो चई असा जो इन महीने में 12 रबीउल अव्वल ते असा जो नबी मोहम्मद मुस्तफा जायो आ उन खुशी में असा ट्रप था दियो अब ये चवंदा गालायो जवाब असा जो सही जाओ खुश ऐ हो जो तारीख दान चवे त ता जो नबी दे तारीख ते कोन जाओ इन तारीख ते वफात कई ये तो पक्का पक्का मुत्तफिक आयो सब छो तो हर मानू हर मजहब जी जान रखे तो जने असा के काफर जे हर किताब जी जान आए त उन्हनि खे भी तो इस्लाम जी जान होंदी मुअर्रिख तारीख दान जो चवने तहां जो नबी मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन 12 रबीउल अव्वल ते वफात कई वारदा ट्रपा वफात जा था जो या जमन में इख्तिलाफ उन के पास जवाब नहीं दो थोरो सोच उलमा के मार तो क्या उलमा ये जान लगे ना हे जरा ये न ट्रपा
उलमा का तो पूछा उलमा सवाल भली फेसबुक जो दौर आहे ॿुधो तव्हां ॿुधायो तो हुजूर जी वफ़ात इन तारीख़ ते न थी 12 रबीउल अव्वल ॿुधायो लिखियल आहे तिरमिज़ी में रिवायत आहे 29 सफ़र ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बुखार थियो 13 ॾींहं बुखार 12 रबीउल अव्वल ते सजन वफ़ात कई पोइ छा जा ट्रपर पर ॿुधो अगे मीलाद मल्हाईंदा वेचारा हे देगड़ियूं बेगड़ियूं लाईंदा सायूं झंडड़ियूं हणंदा वरी हलंदे हलंदे मौलवी साहब पाण निकता मातरत सां माफ़ कजो महीनो इहो थो चवंदा जेको मीलाद न थो मल्हाए मुस्लमान आहे पोइ देगड़ियूं बेगड़ियूं वरी रगड़ियूं वरी पोइ मौलवी साहब पाण निकता चङा भला फटका वॾा ॾाढियूं निमाज़ वई हली टपड़ में पूरा हाणे 12 रबीउल अव्वल वरी कुछ साल अॻ में छोकरा अलाए काॾो सिंधड़ी अंब जड़ा गोले आया उन्होंने सुरखिड़ियूं भी हयूं वरी चिलकिड़ियूं भी हयूं वरी वारड़ा वनड़ा वरी उहे नबी या भुख ॾाढी लगी अफ़सोस हाणे त वरी हद थी वई हाणे फेसबुक जो दौर आहे हे रखी वेठो हे त सॼी दुनिया पई हाणे त वरी हद थी हाणे त वरी न्याणियूं भी मथे उगाड़ियूं उहे भी जुमरियूं अब आई आए ना फेसबुक ते न्याणी के हाने तो वरी मुल्तान में इहो भी फेसबुक ते आयो ने स्टेज ते हिकड़ी माई बैठी आ मथे ओ गाड़ी वरी मौलवी साहब जे तो जन्नत मां हूर लथी आ मोहम्मद जे मिलाद अफसोस छा तो ता के छा चो इन 12 रबीउल अव्वल ते ओ साईं जायो जय चयो त सिनल्लाहिन नज़र पराई साहिबा के ॾिसण अखि जी ज़िनत जेको पराई औरत के ॾिसंदो असां खे इहा पक त जन्नत जी उरे ॾेई नहीं कोन जन्नत जो सामान दुनिया में नहीं बीजली हदीस नबी से फरमा नमाज में पढ़ा नमाज पढ़दे पढ़दे मुझो ये ख्याल थियो मुखे मुझे अग्या सजा जन्नत जा राज खोली माने साहब जन्नत जे वणन में मेवा लड़कन बिया शायद अंगूर नहीं आती साल में याद नमाज में ॾिसां पियो पोइ मां थोरो सॼे नमाज में अॻिते विया नमाज पढ़ाईंदे अॻिते विया पुछो उलमा नमाज पढ़ाईंदे अॻिते जो विया वरी पहुचे जा साहब जो या रसूल अल्लाह से नमाज में ता अॻिते जो वरी पहुचे आयो पाण फरमायो नमाज में माके जन्नत जो सजो मंजर ॾेखारे वियो ओते हिकड़ा वण में हिकड़ा मेवा हा शायद अंगूर जा जंदा अंगूर हा मां मोहम्मद मुस्तफा थोरो अॻिते वञी करे उनखे पटण जी कोशिश कई त खावां त माके जवाब मिलियो त साईं न हे जन्नत जो मेवो आ तहां या दुनिया में तंजी माना त जन्नत जो मेवो दुनिया में न थो अची सघे न वो हूर की आई अला रंडी मोहम्मद जो मिलाद पाक न ॻाल्हाइण था वाइस मां थो कयां पाक मोहम्मद जो मिलाद पाक जमण पाक खाइण पाक पीअण पाक मथे ओ गाड़ी औरत जो जन्नत जी नागे का मुल्तान जी फेसबुक ते आयो आलिम उन्हनि खे न चयो कहीं भी आशिक़ रसूल न जोड़े छादा कयो कहीं भी उन्हनि जे मौलवी न चयो छादा कयो एहतिजाज भी न कयो अमल ताईं इहो छादा कयो लेकिन विहारे न हो चओ था जन्नत जी हुराई आयो सभिनी ख़बर आहे न ॻाल्हाए छो न था सभिनी खे पात्र जे मोबाइल जो आहिनि बाक़ी न ॾिया बस आयो जन्नत जी हुराई थी आई ऐं वेठी आहे मोहम्मद जे मिलाद में मथो उगाड़ो जंग फतह थी आ मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया ॾिठो पाण फरमायूं बिलाल जीव आमिना जलाल या फौज साजी पई अचे आओ मुंहिंजा साईं पाण फरमाइनि फौज में का औरत पई नज़र अचे आओ मुंहिंजा साईं पाण फरमाइनि औरत जो मथो उगाड़ो पियो नज़र अचे आओ मुंहिंजा साईं पाण फरमायूं बिलाल जीव आमिना जलाल बिलाल के दे वठ मां मोहम्मद करीम जी चादर इन औरत जे मथे ते वञी रखो
अल्लाह अल्लाह ओ कबर जा मुसलमान हर बिलाल जो सोना कुर्बान वज या मुसलमान जी न्याणी नागे या त काफर जी न्याणी सोना काफर मथो न लकीदान हुजूर फरमायो बिलाल जियो आमना जलाल मुसलमान जी न्याणी हुजे या काफर जी न्याणी हुजे पुत्र न्याणी आखिर न्याणी मां मोहम्मद मुस्तफा दुनिया में आयो आया न्याणी जे मथन दर वाला न आयो मां मोहम्मद मुस्तफा न्याणी जा मथा ढकाइण आयो हुजूर न्याणी जा मथा ये बेचारो साधुआ भी इश्क में नारा था जवाब अड़ा तो जो सब सुबह को मानी न खाली आया माना क्यों सुभान अरे नबी सही काफरन जे न्याणे जा मथा ढकाया ओ मुसलमानो काले था वञो दुख तो थे माजरा साडो जवा नाराज न थीजो माजरस हुजूर फरमायो बिलाल न्याणीअ जे मथे ते वञी चादर रख काफर नबी काफर जे न्याणे जा भी मथा ढकाया तो मुसलमान जे न्याणे जा मथा उघाड़ा करे स्टेज ते बियो नचाई इश्क रसूल जी तक आदा या ना इनके इश्क रसूल जे इश्क रसूल ही हो जो हिन महीने में प्यारे करे मोहम्मद जो मिलाद ये मलायो असा भी मलायो खुदा जी सा जो कसम इन महीने में मुझे साईं जी रुखसती इन महीने में मुझे साईं जी विलादत रिहारे करे मानुन के मदीने जे मीर इमामुल अंबिया जो अखलाक बुधायो सीरत बुधायो सूरत बुधायो जमाल बुधायो कमाल बुधायो हुजूर जो गुफ्तगू कीअं हुई असा जो नबी अखलाक वारो इन महीने में मुझो साईं जायो जे अम्मा जो अदब सेखारियो इन महीने में मुझो साईं जायो जे न्याणे जो हयाव सेखारियो इन महीने में मुझो साईं जायो जे भेण जो रिश्तो बुधायो पाड़े वारनि जा हक़ बुधाया इन महीने में वो अखलाक वारो नबी जायो जंहिंजो अखलाक हेॾो खुदा जी सा जो कसम तवज्जो कर रहमत जो नबी जी बयान करियो कब्र जा मुसलमानो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चादर खणी करे बिलाल आयो ओ माई मोहम्मद करीम जे कचहरी में ये नाल ये चादर दई मोहम्मद मुस्तफा जी चादर पाजो मथो ढके करे वो मोहम्मद जी मजलिस में हल नबी सही चादर बुधो 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 कमर वारो नबी सही चादर मथे माई गाला नहीं हद्दान काफर जी न्याणी है तो गालो मोहम्मद पाजी मुसम ए तो खबर है चादर केड़ी जो नबी से वेड़े वे न अल्लाह चए या अय्युहल मुज़म्मिल और या तो वो चादर पाने वाला मुझे सोना वो चादर काफर जी न्याणी जे मथे ते रखी नबी सही माई आई मोहम्मद जी चादर मथे ते भैया गालणी वडी नबी सही जे सही असा ता वेण आया वेण पर हाने सही असा दीगा से कई दी हाने सही मां वडे के शख्स जी धी होया नबी सही बोले मुझो बाबू वडो सखी अबो एडो सखियो एडो अबो एडो सखियो जो अबे जियो ताकते गरीबा जन उघाड़ा जन बुखार जन बाबो मानी भी खाराए लटा भी माराए गरीब जी मदद भी कंदो मुझो बाबो रो सही या जो नालो हातिम दाई माई तुझे पी जो नालो सा बुधो बिल्कुल सही मां उन जी धी आया धी हुजूर फरमायो बिलाल जियो आमना जलाल माई के छडियो ए जानी है ना वेण आया सादा हाने जी बया गिरफ्तार वन माई चयो अकेली न आया थोड़ो सोच इन महीने वो सही जाओ माई चयो अकेली न आया सही
मां अकेली नहीं पान फरमायो केर थई जे सब जेके भी ॾिसो था ये सब मुझे गोठ जाते वाह शफीक नबी वाह हमदर्द नबी वाह वफादार नबी हुजूर फरमायो बिलाल जीवा मिना जलाल बुधमा मोहम्मद करीम जो ऐलान माईअ खे त छॾे ॾियो जेके माईअ सां गॾु आहिनि मां मोहम्मद उन्हनि खे बि माफ़ी ॾेई छॾी हिन महीने वो साईं जाओ हिन महीने हुजूर जो चाचो शहीद थियो ओहद जे मैदान में बदले में नबी साईं जे चाचे खे क़त्ल कयो बदले में छो त बदल जे मैदान में अबू जहल उतबो शेबो चङा चङा सरदार हुन जा ढींगा ढेरी थी वया पोइ हिकिड़ी औरत जो त मुसलमाननि मुंहिंजे भाउ खे मारियो वसीअ खे तयार कई तूं तयार थी ऐं तूं मूंखे मोहम्मद जो चाचो क़त्ल कर जेकी उन ट्रेनिंग उन जो ॿियो मक़सद कोन हो वसीअ जो सिर्फ मोहम्मद जे चाचे खे क़त्ल कर क़त्ल थी हुजूर जो चाचो त जे मैदान में शहीद ॿुधो ज़ालिमन शहीद त कयो पर मुंहिंजे साईं जे चाचे जे लाश खे मुसल्लो बनायो टुकड़ा कन कटियो चप कटियो नक वढियो सीनो चीरियो जेरो कढियो टुकड़ा टुकड़ा करे हार ठाहे औरत पाए थी गले में साईं जन आया पांजे चाचे जे लाश जे मथां ॾाढो नबी साईं खे पंहिंजो चाचो प्यारो हो अल्लाह अल्लाह ओ कबर जा मुसलमान आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे चाचे जे लाश जे मथां हुजूर ने किरमा घोड़ा पिया वन मदीने जे मीर फरमायो ओ मुंहिंजा बुजुर्ग चच ओ मुंहिंजा मसलूम चच चाचा मां तुंहिंजो पलान जो कंदुमि तुंहिंजे पलान में काफरनि जो 70 ॼणा खणी करे क़त्ल कंदुमि हुजूर जो चाचो ॾाढो प्यारो हो अल्लाह अल्लाह कबर जा मुसलमान हुजूर जी पुफी भई अचे साईं जो ॾिठो पाण चयो जलूस न अचे पंहिंजे भाउ खे ॾिसी न सघंदी पंहिंजे भाउ जे लाश ते बीह न सघंदी औरत नरम दिल अल्लाह अल्लाह हुजूर चयो ज़ुबैर चई साईं मूंखे ख़बर आहे त मुंहिंजे भाउ सां ज़ालिमनि ज़ुल्म कयो पंहिंजे मज़लूम भाउ जे लाइ मुंहिंजा साईं मां कफन खणी आई आहियां मुंहिंजे भाउ खे ॾियो पाण फरमायो वठी अचो वठी आया अल्लाह अल्लाह हुजूर जे चाचे जे भरिसां ॿियो अंसारी सहाबी हुन सां बि ज़ालिमनि जो ज़ुल्म कयो कन कढियो चुप कढियो नक वढियो सहाबा चवंदा या रसूल अल्लाह अवां जे चाचे वारी हालत फिराने अंसारी सहाबी सां बि थी हो साईं कफन जा कपड़ा निकलो नंढड़ो हिकिड़ो वॾड़ो साईं तुंहिंजे चाचे खे नंढड़ो ॾियूं या वॾो ॾियो अल्लाह अल्लाह मुंहिंजे साईं फरमायो कुणा विझो कुणा मुंहिंजे मसलूम चाचे जे हिसे में जेको अचे उहो पारायोसि अल्लाह अल्लाह कबर जा गैरतमंद मुसलमान ॿिनि हिसनि में हीअं जो कुणो विधो नबी जे चाचे जे हिसे में नंढड़ो आयो पाण फरमायो मुंहिंजे चाचे खे नंढड़ो कपिड़ो ॾियो हेॾे मथे पिया छिकनि त पेर उघड़ पेरनि पिया छिकनि त मथो उघड़ हुजूर फरमायो छिके करे मुंहिंजे चाचे जे मुंहं खे ढकियो पेरनि ते वण जा पन ॾेई छॾियो हे नबी साईं जे चाचे जो लाश खणी करे ओ कबर वारो हलियो हीअं जो हलनि पिया त मोहम्मद करीम जे चाचे जे लाश जो कादी उहद जबल थियो भलो जबल नबी साईं जे चाचे जो कांदी साहबा जो या रसूल अल्लाह ओद तो पयो तो अचे हे सॼो मदीनो ओद थी पाण फरमायो हुजूर रोई फरमायो त इहो ओद असां सां प्यार थो करे मां मोहम्मद ओद सां प्यार कर पाण फरमायो मुंहिंजे चाचे खे इते दफ़
ओ मुसलमान साईं वो जो नबी से चाचा जो कातिल हो ना वाशी हजरत वाशी छो त रज़ी अल्लाह भी थी तो सुभान अल्लाह हां भजी हाली त मुल्क छने तो मुसलमान मां के न छडींदा साहबा कुछ वक्त का बाद में आयो बुट लगल नबी मस्जिद जे बाहर बीठो साईं जो नमाज पढ़ी निंदा त पेरन जे किरी माफी दे पान फरमायो केरा सजो निकाब में बंद केर रोई करे चवे तो ओ मुझा साईं कुरान सजी दुनिया में तो मोहम्मद जे रहमत जा हो कथो दे नता जो सुभान अल्लाह कुरान तो फरमाए दवा मा अरसलनाक वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन ये को दादा सुभान अल्लाह चौदो मदीने वींदो ओ मस्जिद वारा होरिया दा चौन पंध वींदा अल्लाह सभी के मक्को मदीनो घुमाए हमी तो जो आई नीय जी भी पिछाड़ी जलसे जी भी पिछाड़ी नीय भी पूरो थिलवारो आया जलसो भी पूरो थिलवारो है आखिर में दुआ करी बन जाए अल्लाह तुझी पिछाड़ी चंगी करे ये तुझी पिछाड़ी दे जिसे कारी मोहम्मद आलम जी थी खुदा जो कसम जे जनाजे में हजारे मानो होया जे कब्र में खुशबू पई जे जो चेहरो चोनी जे चंद्र वांगुर चमके भयो इहे चेहरा जन्नत जा दई दुआ या खुदा क्यों अबू जहल की पिछाड़ी चंगी न थी उतबे जी न थी शेबे जी न थी साईं फरमायो के राज से मुके दीन में दाखिल करने या न तुझे रहमत जो ऐलान कुरान करे मिलदी माफी पान फरमायो के हे बुटला दे बुदो बुदो हे बुटला मायन दोस्तन के चवंदो तो मिला दो मलायो पर विहारे करे मोहम्मद जी इहा रहमत बुधायो अरे नबी नबी या नबी नबी या नबी नबी और जवे तो गिफ वयसी हे नबी पान अल्लाह जाने कौन बशर है अच्छी डाली थी ऐसे या भी खबर न पयस पाजे मोहम्मद के न सुना दई शक में अलाए बशर अलाए नूर छा था नबी के न सुना तो जानवर न सुना दो पक्षी न सुना दो परिंद न सुना दो हरणिया सुना दो माखी जे मख न सुना दो अल्लाह यार पतरा पर मोहम्मद जो कलमो पढ़न वो भी मदीने जे मीर जो कलमो पढ़े तो न सुना दो अले बशर हो अले नूर उलमा देवबंद सुना दो उलमा देवबंद जो अकीदो आदम मोहम्मद नूरन में आला नूरा बशरन में आला बशरा नबी संजरो को बशर आई अदा जावाज सजा पली जने तड़ो करे तने पाक मोहम्मद जाया त पाक जैसे ने जमण जो महीनो है ना गुस्ल भी थला इन्नमा वलितुम गुसूला इन्नमा वलितुम कुहूला हां तो जैसे मां मोहम्मद जाया त मुके तड़ छलो गुस्ल इन्नमा वलितुम कुहूला मां मोहम्मद जाया त मके सुरमो भी पाता सुनो हसीनन में आला हिय जो कयो दवासी साहबा तलवारों में सही है ए वासी हां जी चाचा जो कातिल नबी से ये तो रो रहे हो हुजूर फरमायो उसबुत बीरो को भी एक दिन तहां जो डोह न कयो तई मां मोहम्मद जो चाचो कत्ल कयो तई बीरो वाह शफीक नबी वाह हमदर्द नबी केर थे केड़ो कब्र जो मुल्ला केड़ो मौलवी केड़ो पीर ये करे
खुदा जी ज़ात जो कसम मदीने जे मीर फरमायो हे बेअकीदो वासी मां मोहम्मद जो कलमो कबूल कंदम मां मोहम्मद के पंहिंजे दीन में दाखिल कंदम मां मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे चाचे जो खून माफ करे कलमो तो के ॾेई मां मोहम्मद माफ़ी ॾेई जन्नत जी टिकट ॾेई छॾींदो बा इन महीने में उस जायो जे माफ़ी जो आम ऐलान कयो यो ॿुधाए न इन ट्रप की कुना कादे ने कहला अबू बकर ना उमर ना सोने उस्मान ना अली सैन ना तू तो ने असा वापरे के पैसा खाना सबनी को कंबर में पैसे वाला मानू ने जैसा डॉक्टर अल्लामा शहीद रहमतुल्लाह अलैह जी कब्र जे मथो वडो कुबो ठारायो ठाए सघूं था साईं कारी मोहम्मद आलिम साहब जे कब्र के संगे मरमर सां बधायो साईं जा शागिर्द एड़ा आहिनि करे सघूं था पर जायज न आहे छो त मदीने जे अमीर मिठड़े मोहम्मद जी सुन्नत न आहे असां खे जेको भी कम खपे मोहम्मद जे तरीक़े ते करो असां खे खपे नबी सही या सहाबा जो अलैकुम बिसुन्नती व सुन्नतिल खुलफाए राशिदीन अल महदीयीन असां खे सुन्नत खपे कामयाबी उन्हें में कामयाबी अंग्रेज के तरीके में ना है और दोस्तों नबी साईं जी न्याणी मक्के पाक में रह जी वही बड़ी न्याणी अम्मा बीबी ज़ैनब अबुल आस के रही नबी साईं जो सौट रहो पर मुसलमान पहुंचो साईं फरमाया तो मुझे न्याणी के मोकिलो मां मोहम्मद मक्को छॾे मदीने आयो न पिया छॾे आखिरकार छॾियो उता मक्के पाक मां उठ दे विहारे सामान ॾेयूं सिधो कयो त वञ मदीने एकड़ो दहशत कर एकड़ो ज़ालिम निकी बीठो मक्के मदीने जे विच ते मोहम्मद मुस्तफा जी न्याणीअ खे उठ तां धिको किरी हमल भी पेट भी बाहर आया बीमारी हालत में जख्मी नबी जी न्याणी आई मदीने में हुजूर जी न्याणी हुए सूर हुए धक हुए जख्म जा सूर नसर दे फौती वई नबी साईं जी वडी न्याणी अम्मा बीबी ज़ैनब मदीने जे मीर के ॾाढो दुख थियो अल्लाह अल्लाह एक दफ़े साईं जो घरां निकतन वो मानू आयो हुजूर जे पेरन ते किरी पयो अल्लाह जे नाले ते माफ कर अल्लाह जे नाले ते माफ कर माफी दे साईं फरमायो केर हुजूर त कोन पियो सुञाणे सहाबा भी कोन पिया सुञाणे त केर ये पाण के हुजूर जे पेरन ते किरियो पिया माफी दे त पोइ ॿुधाया हुजूर फरमाया यार छा गुनाह ॿुधाए चई से तव्हां जी वॾी न्याणी बीबी ज़ैनब मक्के मां हली मदीने सही रस्ते में जे माण्हू तां जी न्याणीअ खे धिको ॾिनो उहो ॿियो न अथव माया से माफी ॾियो माफी ॾियो माफी ॾियो अल्लाह अल्लाह कब्र जा मुसलमानों केर जेको ये करे वाह शफीक नबी वाह हमदर्द नबी मदीने जे मीर इमामुल अंबिया पंहिंजे न्याणीअ जे कातिल खे भी मोहम्मद माफ़ी ॾेई छॾी आहे ॿुधायो 12 रबीउल अव्वल ते हुजूर जी वफ़ात सैन फरमायो आशा जी मुंहिंजा आका पानी गरम कर मां मोहम्मद गुस्ल कंदुमि अम्मी फरमाए थी मां पानी गरम क्यों खुदा जी ज़ात जो कसम ओ मुसलमान अम्मा फरमाए थी मुंहिंजो भाउ नंढड़ो आयो जंहिंजो नालो अब्दुल रहमान मूंखे याद आहे इहो ई वाइसो मां कयो मित्रनि जे शहर में साईं कारी मोहम्मद आलिम रहमतुल्लाह अलैह मुंहिंजे भरिसां वेठा एॾो रुना इन वाइस एॾो रुना जो अखियुनि मां पानी हले न पियो हिकु वाइस कंदो पाण वेही ॿुधंदो मुंहिंजे करे त केतिरो था जहिड़ो बि कई अब्दुल जब्बार खे तव्हां सहो न था अब्दुल जब्बार जहिड़ो को क़ुर पढ़ंदो मूंखे साईं मोहम्मद आलिम साहब रहमतुल्लाह जी दुआ मां साइड पढ़ियो हिकु ॾींहुं बि न आहियां पर मां पंहिंजो उस्ताद ऐं मुरबी मोहसिन सम्झंदो असां थरली में पढ़ंदासीं साईं हिते पढ़ाईंदो पर असांजे उस्तादनि जे दौर जो उस्ताद साईं कारी मोहम्मद अली मदनी साहब अल्लाह ताला उनखे सेहत ॾे
अल्लाह ताला उनके खुश फरमाए जे सजे इन पाकिस्तान छा पर सजे हिन दुनिया जे अंदर जे तालीम ए तजवीज के आम कयो वो सही कारी मोहम्मद अली मदनी साहब आहे खुदा जो कसम सही मदनी साहब जे पहरन पहरन शागिर्दन मा सही कारी मोहम्मद आलिम साहब रहमतुल्लाह पान फरमायूं आशा पानी गरम कर गरम के मुझो भाव आयो जंहिंजो नालो अब्दुल रहमान हथ में डंदड़ साईं फरमायो आशा जी मुंहिंजा अग आशा मां डंदड़ ॾींदो में अम्मा फरमाए थी मां डंदड़ वठी करे पंहिंजे भाउ खां आका साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिनो हुज़ूर फरमाए मुंहिंजी राणी आशा जी मुंहिंजा अग हाणे त असांखे चबाण जी ताक़त कोन्हे हाणे चबाणे ॾे अल्लाह 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 कहिड़ी आशा मदीने जे मीर जी राणी आशा कहिड़ी आशा साहिदा आबिद मीरा सजे इल्म जी वडी आलिमानी अम्मा आशा अबू बकर सिद्दीक जी न्याणी अम्मा आशा केड़ी आशा असा मोमिन जी अम्मा आशा सिद्दीक फरमाती डंदन चबाले चबाले नरम कयो वे हुजूर ॾिठो वञा पई धोण साईं फरमायो ओ मुंहिंजी राणी आशा जी मुंहिंजा काॾे थी वञे से मां डंदन चबारियो थम धोई अल्लाह अल्लाह साईं फरमायो ना 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 ओ मुंहिंजी राणी धोरण जी जरूरत न आहे तुंहिंजो चबारे मां मोहम्मद लॻाईंदुसि एॾो प्यारो अम्मा आशा दा नबी सही जो एॾो कहीं भी बीबी गई न क्यों अम्मा आशा की चवंदा या आशा चो सुभान अल्लाह या आशा अंत ज़ौजती फी दुनिया वल आखिरह आशा तो मुझे दुनिया में भी रानी आता आखिरत में भी तू मुझे रानी ये सही फरमाया अम्मा जो चबाले डंदड़ सही लगे गुस्ल क्यों पेरन का मां बीठिया मतन का अम्मा फातिमा साइन हुजूर फरमायो पांजी न्याणीअ खे सॾे करे ओ मुंहिंजी अम्मण जी मुंहिंजा बाबा अम्मणे दे हुजूर फरमायो मुंहिंजी अम्मण तुंहिंजे बाबे खे अल्लाह अख्तियार ॾिनो जेतिरा साल चओ उमिरि ॾियाए अम्मण मुंहिंजे रूह लबाइक कई तई तुझो बाबो चंद घणे जो मेहमान चंद घणी अम्मड़े मुझे वफात का बाद में रो जाए न अम्मड़े मथे में मिट्टी न विझ जाए ओ मुझी जी जल अम्मड़े पांजे सीने ते धक न जाए ओ मुझी जी जल अम्मड़े तुझो आवाज घर का बाहर न निकले मुझी अम्मड़े अल्लाह 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 अम्मा फातिमा ज़हरा ये लफ्ज़ ॿुध अम्मा फातिमा जा खिरमा नीर निकरण शुरू थियो सुलका भई भरे अल्लाह अल्लाह हुजूर जी ने आवाज में फरमायो मुझी अम्मड़ छा पई करे ना 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 मुझी न्याणी ओ मुझे जिगर जा टुकड़ा अम्मा तू न रो न रो न रो अम्मा तू तो मां मोहम्मद करीम जे जिगर जो टुकड़ो अम्मा मां के रब बिशारत ॾिनी थई अम्मा मां के रब ये चयो सखीदतुन निसाए आले जन्नती फातिमा अम्मड़ी तू जन्नत जे औरत नी सरदार मुझी न्याणी हमारो न रो न ओ मुझी न्याणी इन सजियल बैत मां बाहर बाहर अम्मा जन्नत में मूसा तू मिलंदी हुजूर दुनिया में आयो जिब्रील आयो दरवाजो खोलियो सैन फरमा मां यू बियो नाय दरवाजो अम्मा फातिमा दी जे मानु जो हाल तनिस बाबा सही तबीयत सही लाए मानु हाने मसला पुछना सैन फरमाया ना मामू जी मसलन पुछण वारा न थई अम्मड़े बाबा सही केर दरवाज़ो गड़काए सैन फरमाया मां जिब्रील दरवाजो खुलियो इस्राइल भी कड पर लिखंदो पियो अचे जिब्रील मता भी जयो ओ अल्लाह जा दादला नबी ओ नबी जा बरदार नबी ओ मोजा साईं अल्लाह तवा के सलाम थोड़े रब तो चवे जे
जो मिठो मोहम्मद करीम मुझे चल जलाए तैयार वो मुझे महबूब जो पाक रो मुझे महबूब जो तय्यब रो ताहिर रो अक़दस रो मां रब करीम जगह पेश करो अल्लाह अल्लाह वाह शफीक नबी वाह हमदर्द नबी वाह वफादार नबी मोजा सही मैं तुझू वफादारियों तुझू बहादुरियों तुझू हमदर्दियों तुझू रहमतू तुझा अखलाक इन कब्र शरवारन के केड़ा बुधाया मोजा सही तू दुनिया छड़ियो दो वजे मोजा सही तू दुनिया में होए नबी पाजी उम्मत मेहरबान होए मोजा सही जने दुनिया छड़ियो दो वजे तेरे भी बाज कयूं दो वजे मोजा सही कम जो न्यारो थी दो सारा नबी नफ्सी नफ्सी कंदा मोजा सही उते भी तो के पाजी उम्मत प्यारी होंदी अल्लाह अल्लाह ओ कब्र जा मुसलमान इन रब्बिल अव्वल में सुनो जाओ मानन के यो बुधायो मां भी पांजे बच्चे सनेरो प्यार न कंदी आ जनो मुहम्मद और भी गुनाहगार सा प्यार करे उम्मत सा प्यार करे हुजूर फरमायो मां के पांजी उम्मत डाडी प्यारी है अल्लाह 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 मुझे से फरमायो अल्लाह हर नबी के एक दुआ दी दुआ जेका घरो मा मोटाइनो मा वन कबूल कंदो मा मुझे से फरमायो हर नबी दुआ दुनिया में खपाए छड़ी मां मोहम्मद दुआ के ये बंद करे मत ढक्कन नहीं रखी छड़ी लिखाए छड़ी साहबा चंदा या रसूल अल्लाह सही ने ढक्कन करे खोल दो पान फरमाए पुत्र जने क्या मैं जो ढालो थी दो माशर जो मैदान हो दो नफ्सी नफ्सी जो आलम हो दो पुत्र भी का बेजार मां दिया का बेजार हर को कोई रिश्तों के कम नहीं दो मुझे गुनाहगार ही दो गुनाहगार बेहतर बंदा अल्लाह कावर में हो दो अल्लाह जलाल में हो दो मां मोहम्मद तो आज ढक खोली दुसे खोले करे अल्लाह का वो दुआ खोल रब ये का दुनिया में दुआ जो अख्तियार न होई सबनी उते खपाई दई मालिक का रखी आयो है हिते अल्लाह अज दुआ जो ढक खोले अर्ज तो के हाथ मुझे गुनाहगारन के माफी दे तमा कर जन्नत में वरजू वजान इनो मेहरबान मानुन के या गाना तो बुधाए पर पता नहीं कुड तो नहीं काथे नहीं केला ओ मोहतरम दोस्तों खुदा जी सा जो कसम मां के पंजा बच्चा एडा प्यारा न पर बुधो एक कुरान मथे ते खणी दो चवा हदीसा बुखारी में रिवायत आखिरी हदीस लफ्ज़ मुझे याद है मैं वो मौलवी ना है मैं बुजुर्गों की दुआ जे करे वास्ते मालूम मुझे मौलवी सनी ने भी शर्म करना अब्दुल जब्बार मौलवी ना कारी साहब आया सफा जाहिल भी नहीं सफा जाहिल भी नहीं जाहिल आवाज न करना अल्लाह मांगे कुछ इल्म न हो अल्हम्दुलिल्लाह मैं बुधाई दूं भी मुख्य मालूम मौलवी इस्तार में भी मौलवी है मजबूर था ये कहना वाली ये होता तो बेचारा बस कारी अब्दुल जब्बार सही है कारी अब्दुल जब्बार शेख सही है देखो सरियो परमागली गाल बुधायो मां हदीस पढ़ियो हदीस आखिरी लफ्ज़ नबी से फरमायो मां सबरी शफाअत कंदुम पर उन जी नाम मात वलम युशरिक बिल्लाह हर उम्मत जी शफाअत कंदुम पर जेको शिरक करे मरी वियो मां मोहम्मद मुशरिक जी शफाअत न कंदुम मां मुवहिद गुनाहगार जी शफाअत कंदुस मुवहिद मुबारक हजरत सैयद मौलाना अब्दुल्ला चाचो साहब रहमतुल्लाह अलैह सैयद मौलाना मोहम्मद सिद्दीक मुगेरी साहब दामत फ्यूज़ोम बरकत दिया आलिया साईं जन सजो दी से ते वेठान साईं कारी मोहम्मद आलिम साहब सा सजी जिंदगी कर रहा मौलाना चांदे साहब सा भी साईं जी वडी खिदमत कई साईं मोहम्मद सिद्दीक साहब चांदे साहब एकड़ो मानू आयो चई साईं फिलानो ऑफिसर ता जो वडो मौत कदा मां के साईं ने मार को वठी साईं जो रेमा सुजानी तो नहीं बरोच मानू गालाई तो इहो अजो चांडो हो जे ता संजला वाइसी न कना चई साईं ता के सुजानी दुआ हूं ता जो वडो आशिक हां जी हां हलो हलो आयो अस्सलाम वालेकुम वाले सलाम कलान भी हूं तो साईं खबर
अला ए आयो आ छोकरो मुखे तो रे वठी इनके मार कोन वापिस रखी दो होयो चाले साहब जो वडो परवानो जैसे कुछ लिखी ना आयो उन चे सही कुछ लिखी ना आयो छा दिया पन्ना खाली छा दिया ते चाने साहब रहमतुल्लाह फरमाए से अरे ते लिखी अचा त मो चरिया मां छो तो दे अचा न लिखी आयो तले त मां तो दे आयो पर पो मथो ये चई क़यामत जे ॾियारे मोहम्मद करीम भी उन्हनि माण्हुनि खे जन्नत में वठी वेंदो जंहिं वटि कुझु बि न हूंदो खाली ईंदा सिर्फ तौहीद खणी ईंदा गुनहगारनि जी शफ़ाअत कंदो हुन मारकून न ओ दोस्तो क़यामत जे ॾियारे मोहम्मद मुस्तफ़ा तव्हां सां सभिनी जी शफ़ाअत कंदो हुन नबी जो अखलाक ॿुधायो नबी जो अखलाक केॾो आहे काबर पे मस्जिद में पेशाब करे साहबा जो ओ चलिया पर उस वक्त बियो इधर को मस्जिद में जुती सुधो अचे तो बोला डंडो हणी मगज़ ही फाड़े पेशाब के पान फरमाए रिजे लइया के दे आगे दे अजमल पान फरमाए ना ना तुझन यार मां गरीबा मर जो बच्चो आया ओ मुझा बचड़ा के दे यार मां मोहम्मद गरीब मां जो पुट वाह नबी तुझे सब जानता कुर्बान वञा वाह तुझी शफ़क़त कुर्बान वञ मां त मुंड में चवां पियो मुंहिंजा साईं अब्दुल जब्बार खे ताक़त न आहे जो तुंहिंजो शान बयान करे सघे हिक कलाक में न मुंहिंजा दिलबर तूं इल्म में आल तूं इल्म में आल ओ मदीने वारा साईं तूं शफ़ाअत में आल ओ मदीने वारा साईं तुझो हुस्न आल तुझो जमाल आल तुझो कमाल आल तुझो अखलाक आल तुझो हमदर्दियों आल तुझो वफादारियों आल मुझा साईं तुझी रहमत आल केड़ी गाल बुधाए मन केड़ी बुधाया सोना मां त तुझी शफ़ाअत में उम्मीद रखी तुझे शान में कुछ लफ्ज़ तो चवण चाहियां मुझा साईं कम जे ॾियारे मन मेरे मथे कंदे अब्दुल जब्बार जी के शफ़ाअत जो हकदार थी वजे साईं वट त कुछ कोने साईं वट या गाल आहे हिक रब जी तौहीद आहे तो मोहम्मद जो पैगाम तुझो अखलाक मां छा बयान कया तुझे अखलाक जी तारीफ लौह महफूज में तुझे अटलकाक में रब लिखी छड़ी वो जो अजीम नबी दो अजीम नबी जे मथा मां कुरान भी अजीम नाज़िल कंदुस दुनिया वारो उन अजीम नबी जा वइनक ला अला खुलुकिन अज़ीम आजा चौना सुभान अल्लाह अजीम नबी फरमाए पुत्र ये पेशा भजी जाए न दही पुत्र देखे उगल न देखार भी हे दे लिखी करे पेशाब कबो बिलाल जीवा बिना जलाल वट चाबी खोल बैतुल माल एक वको इने शुरू माल एतरा पैसा दे जो एती वने खुशहाल अल्लाह 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 भज दो आयो रो दो आयो हुजूर जे तंदे चुमियो नहीं चवे दो उस्ताद लाडा डिठो में पर तो जड़ो उस्ताद मान डिठो ही न उस्ताद शागिर्दन के मार लींदा न गलती दे सोना मां गलती कया मार न तोड़े सोना हेली बेअदबी कई तो मार न तोड़े बदले में पैसा भी तोड़े बदले में लड्डा भी तोड़े आने ये नबी तुस हथों ते कर तुझे हाथ दे तो रखी बैयत करे कलमो पढ़ा मुझा मोहम्मद मां के मुसलमान करे जन्नत जी टिकट दई छड यो बता नबी जो अखलाक रब कुल चंगा बना खतरा दा सकीदन तमला सारा सब सिकिया अकुल सिको मोहम्मद जो मिलाद पाक ये स्टेज जे में मोहम्मद जो शान को बयान करे न हिते भी अज रहमत जो मींह वसे सरकारी मोहम्मद आलिम साहब नवर अल्लाह मरकदहु जो रूह ॾाढो खुश थियो अल्लाह साईं साईं जे कब्र के अया भी बुलंद करे दर्जात के बुलंद करे साईं पोयो बाग छड़े साईं विसरो नाए विछड़ियो जरूर आ पर साईं मरी भी न वियो दुनिया जो जान छड़ियो उन जो यादगिरियों उन जो वफादारियों उन जो मेहनतूं उन जो मदरसो उन जा शागिर्द उन जा बच्चा पुत्र पोयो जाहिल न करे दिया बल्कि पांजे पुत्रन के खुदा जो कसम साईं
ये पढ़ाईंदो ये पढ़ाईंदो जे बिन शागिर्दन के मार घट ॾींदो पुटन के घणी ॾींदो असां नंढड़ा से भाऊ अब्दुल अजीज के देरो पुटींदो असां जी हैरान थी वेंदा अॼु उन जो क़ुरान ॿुधो न मिस्र जा कारी भी याद कंदा वेंदा त असां जा आवाज़ हन पर हिते अदायगी और शइ मिस्र जा भी कारी भला क़ुरान पढ़ियो पर दोस्तों साईं कारी मोहम्मद आलिम साहब रहमतुल्लाह अलैह पंहिंजनि बच्चन के हाफिज भी बनायो आलिम भी बनायो कारी साहब भी बनायो अज भी साईं वारी मेहनत हले थी अज भी असा का मानो पुछदा साईं छोकरे के तजवीद हाफिज दिया काते पढ़ायो मां ॾिसो कबर जदी के साईं कारी मोहम्मद आलिम साहब तो बीमारन जो साईं पाण बीमार पर जो न पुट पोया जेका चौथा जवान छड़िया थई न साईं कारी अब्दुल अजीज साहब साईं कारी अब्दुल हफीज साहब साईं अब्दुल कयूम साहब साईं अब्दुल हकीम साहब मेहनत कर पिया उही इल्म मुंतकिल थी करे हिन जे सीनन में आयो आ पाजे बाबे जे नक्शे कदम ते हलंदा मां दुआ या करण आयो आ त अल्लाह ताला हिन इदारे के ता क़यामत आबाद फरमाए जय भी साईं जी ने जलसे में शिरकत कया अल्लाह ताला क़यामत जे ॾियारे साईं मिठे मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शबा नसीब फरमाए रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम या अल्लाह या रहमान या रहीम या इलाहुल आलमीन सजूदी कुरान पाक पढ़ियो मिस्र जा कारी आया तुझे कुरान के ये पिया पढ़न जे तो चयो त वरतिल कुरान तरतीला ठाए ठाए पढ़ो मौला और एड़ो कुरान पढ़ियो जो असा जो दिल ठरी असा ईमान ताज़ा थी विया असा अखियुनि मां गुनाहनि वारा गोड़ा निकिरी पिया ए अल्लाह ए अल्लाह ए अल्लाह ये जेको वाइस कयोसीं जेको ख़ैर थियो या अल्लाह जो सवाब आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक रूह अक़दस मुबारक सहाबा वली बुजुर्ग अल्लाहुम्मा लफ़िल जमील मोमिनिन मोमिनात अल अहया वल अमवात हज़रत साईं कारी मोहम्मद आलिम साहब या अल्लाह से शाहिदी था दे या अल्लाह ये सजी जमात शाहिदी दे यो तुझो मानड़ो सजो डी मस्जिद में बैठो होंदो हुन अंदरे मदरसे में वेही कुरान खोले बच्चन के कुरान पढ़ाईंदो मौला उन जी बी का भी कर्ज नहीं मौला उन ते का भी के को पैसे की लालच न कई मौला उन ते कई का भी पैसा न घुरिया सजी जिंदगी वेही करे तन्ने ते वेही करे सजी जिंदगी साईं मोहम्मद आलिम कुरान पढ़ायो अल्लाह अल्लाह से सब शाहिदी दो अल्लाह से सब सचो ए मुजाहिद ए मोमिन ए नमाजी या अल्लाह ये जो आखिरी वक्त अल्लाह शाहिदी दो साईं साईं सजी जिंदगी कुरान पढ़ाईंदे तो पाण ने घुरायो तो उन साईं के कब्र के जन्नत जो बाग बनाया जाए या अल्लाह बाग बनाए जन्नत में आला मकाम नसीब फरमाए अल्लाह अल्लाह उन जे बचड़न के अया भी मजीद तरक्की अता फरमा अल्लाह उन जे मदरसे के ता क़यामत आबाद फरमा जेके मानो इन मदरसे सा जानी माली ताउन कंदा हक तव जा पाजो सकातो पाजो खैरातो पाजा सदका पाजो कुर्बानियों इन इदारे में दाखिल कयो जाते बच्चा अज भी कुरान की तजवीद सीखी रहा है कुरान जो इल्म पढ़ी रहा है अरबी तालीम पढ़ी रहा है अल्लाह इन मदरसे के आबाद फरमा या इलाहुल आलमीन साईं के दर्जात के बुलंद फरमा साईं जो भा साईं कारी समझदीन साहब रहमतुल्लाह अलैह वो भी कुरान जो कारी हो अल्लाह वो भी तो ले आयो अल्लाह उन जे में बता रहम फरमा साईं कारी अब्दुल सत्तार साहब ला दुआ करो उन भी सजी जिंदगी वेही कुरान साईं सा गड पढ़ायो इन वक्त बेचारो बीमार अल्लाह उनके सेहत दे अल्लाह उनके कामिल हाजिला मुस्तमर नसीब फरमा अल्लाह 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 साईं कारी मोहम्मद आलिम साहब जी घरवारी के भी सेहत दे उनके घर में बरकत फरमा या अल्लाह उनके घर में रहमत फरमा या अल्लाह एक कुरान वारन जो एक दीन वारन जो ए दो ही वारन जो घर अल्लाह अस शाहिदी था दो तू पान ॾिसे थो उन जा बचड़ा कुरान की खिदमत कर को हिते को शहर में के सब हिते के होरे मेतरन जे गोठ में भी वडो मरकज बनायो साईं अब्दुल हकीम साहब अल्लाह अल्लाह ने आबाद फरमा इन मत पांजी रहमत जो मी वसा इन जमा जे अचण वेण बुधन के कबूल फरमा अल्लाह सा सब जी पिछाड़ी चंगी कजा या अल्लाह तोरी मुसीबत दूर कजा या अल्लाह सा गुनाहन के दे पांजे रहम करम के दे या अल्लाह पांजे सुमा आजम जे मुहाबे बिनी जहान जो भलाई
नसीब फरमा। मेरी जहान के पुराने तकलीफ उनका बचा। ये दुनिया में इस्लाम असा ईमान असा एहसान कामली असा खातुम बिल खैर थे। दुनिया मेरा इस्लाम दरा दुनिया में घोरई जने मरो असा जी ज़बान से कलमो जारी हो जे। सब सलात बड़ो दुआ कबूल थे। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व अहले बैति अजमईन व बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु